मरहुमा जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए। अल्लाह पाक मरहुमा के जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। दोस्तों मुखा गया बरादर में अजीज अल्लामा व मौलाना सही मोहम्मद अनवर पली जो दामद इकबाल हो अवां जे सामू लब्बे कुशाई करे रहियो हो। उन खां बाद बरादर में अजीज पंहिंजे हिन ॿुआर सां ताल्लुक़ रखण वारो सिंध सूबे जो मशहूर मारूफ़ नात ख़्वान मुंहिंजो प्यारो भाउ ऐं दोस्त साईं मुमताज़ अली समीर जो जंहिं महबूब जे शान में अक़ीदत जा गुल निशावर कया ऐं उन खां अलावा क़िबला साईं बरादर में अजीज़ हज़रत अल्लामा व मौलाना ख़तीब अहले सुन्नत मौलवी मोहम्मद शुमार चार नईमी दामत बरकातुल आलिया उन भी तव्हांजे सामू आका नामदार सरवली कायनात फ़ख्र मौजूदात अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे शान में अक़ीदत जा गुल निछावर कया। मौजा दोस्तों अॼोकी हीअ महफ़िल मरहुमा के इसाले साहब पहुँचाण जे लाइ मुनाकिद कई वई आहे, लेकिन ही मनु अहिड़ो आहे उन्हीं निस्बत से मुआयद करीमा तलावत कई है। मुझा दोस्तों आयत ईसाल सवाब जी महफिल पर महफिल मिलाद मुस्तफ़ा जी आ नियत ही है तो ईसाल सवाब मरहुमा के मिले। सुभान अल्लाह खुश नसीब आयो ता ऐसा ये महफिल करण या करायण इन में अचण ॿुधण या ॿुधाइण। दोस्तों कयो असांजे वस जी ॻाल्हि नाहे, हिते ईंदो भी उहो आहे जेके मुस्तफ़ा घुराईंदो आहे, महफिल कंदो भी उहो आहे जेके मुस्तफ़ा चाहींदो आहे। दुआ करियो अल्लाह से असांजी हिन महफिल की पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हां सां खुश नसीब आहियूं जो हेड़ी महफिल असांखे नसीब थी आहे। दोस्तों यकीन करियो ये अवां मोहब्बत जो इजहार कयो मुस्तफ़ा जो मिलाद करे नियत ही आहे त असांजे वालिदैन खे ईसाल सवाब मिले ज़रूर मिलंदो। असांजो महबूब अहिड़ो रहमत वारो नबी आहे जंहिंजे रहमत जो हिस्सो शैतान खे भी मिलियो आहे, अबू लहब खे भी मिलियो आहे, कईयनि कुफारनि खे भी मिलियो आहे, दुश्मननि खे मिलियो आहे। तू ऐं असां त मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, असांखे त ज़रूर रहमत जो हिस्सो मिलंदो इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। मुझा दोस्तों झूमी झूमी मुस्तफ़ा ते सलात पढ़ो, जिते सुहिणी ॻाल्हि लगे उते सुभान अल्लाह चओ। इंशाअल्लाह ये असांजी सलात पढ़ण ये ज़िक्र अज़कार करण मुस्तफ़ा जी दरबार में पुजंदो मदीने जा साईं असांजे लाइ हथ खणंदा। सुभान अल्लाह इंशाअल्लाह ज़रूर। असांखे अक़ीदा असांजो महबूब नबी ज़िंदा नबी आहे, अल्लाह जो महबूब ज़िंदा नबी आहे। असांजो अक़ीदो आहे असांजो दुरूद पढ़ण या ज़िक्र करण मुस्तफ़ा जो शान ॻाइण मदीने वारा साईं पंहिंजे रोज़े अतर में ॿुधंदा आहिनि। त मुंहिंजा दोस्त आशिक़ आहियो ऐं मोहब्बत जो इज़हार कयो आहे। असां ऐं तव्हां ख़ुशि नसीब आहियूं। यकीन करियो त ईअं सम्झो त असांखे मदीने वारे साईं घुरायो आहे। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। महबूब की महफिल को ईंदो भी उहो आहे जेके मुस्तफ़ा घुराईंदो आहे, महफिल कराईंदो भी उहो आहे जेके मुस्तफ़ा चाहींदो आहे। जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां ईअं सम्झो असांखे मुस्तफ़ा घुरियो आहे। आहियूं त गुनहगार किनड़ा पोझड़ा हवा पर गुनहगारो न घबरायो मोहम्मद मीर
अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह जी ज़ात बरकात इरशाद फरमायो अलबत्ता तहकीक आयो अवावत मा अल्लाह जे तरफ खां रसूल पर अहा मछारा वगाल समझ में जे भी अल्लाह जी ज़ात बरकात फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अलबत्ता तहकीक आयो वक्त मा अल्लाह जे तरफ खां रसूल पर अहा मझारा अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। रब सही तो फरमाए त अहा जे मथा कदे का तकलीफ ईंदी या दुख ईंदो या परेशानी ईंदी या का मुसीबत ईंदी आवाजी परेशानी आवाजो दुख न मर आवाज मथा का आज़माइश अचे अवा परेशान थियो अल्लाह जी ज़ात बरकात फरमाइंदो त मूं अवा के एड़ो महबूब अता कयो जो अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। अवा जे मथा का दुख ईंदो परेशानी ईंदी तकलीफ ईंदी अज़ीज़ुन अलैहि उहो मुझे महबूब जे मथा ॾाढी दुखी गुज़रंदी अवा के मूं ॿुधायो न त असां गुनहगार किनरा गोजरा कहिड़ा बि आहियूं पर मदीने जो साईं वेठो आहे असांजो आहे न। अल्लाह जी फरमायो त अवा जे मथा का परेशानी ईंदी दुख ईंदो तकलीफ ईंदी तकलीफ अवा जी हूंदी परेशानी अवा जी हूंदी पर मुझे मुस्तफा जे मथा ॾाढी दुखी गुज़रंदी आमना जो लाल मदीने जो मीर तो असा उम्मती जी तकलीफ बर्दाश्त न कंदो दुख बर्दाश्त न कंदो का परेशानी ईंदी को दुख ईंदो त मुस्तफा जे मथा ॾाढी गिरा गुज़रंदी एड़ो मेहरबान नबी मिलियो एड़ो मेहरबान नबी जो दुख असा के थिए तकलीफ असा के थिए बीमारी असा जे मथा अचे परेशानी असा जे मथा अचे पर दुखी मुस्तफा जे मथा गुज़रे। अब ये हूंदो को दुनिया में केरे एहसासमंद हवा आहे को एडो मेहरबान नबी आ जो तकलीफ असा के थी दुखी मुस्तफा दा गुज़रे। अग्या रब से फरमायो हरीसुन अलैकुम मुझो महबूब अवा जे मथा ॾाढो हरीसा। दोस्तों दुनिया जो दस्तूर हूंदो को मानू माल जो हरीस हूंदो को गाड़ी जो हरीस हूंदो को बंगले जो हरीस हूंदो को जमीन जो हरीस हूंदो को के न के कारोबार सा या के न के शय जो हरीस हूंदो पर आमना जो लाल मदीने जो मीर रब से फरमाए तो हरीसुन अलैकुम मुझो महबूब अवा जे मथा हरीसा। हर वक्त रब जी दरबार में दुआ करंदो मौला मुझी उम्मती तो के पारता मुझी उम्मती तो के पारता। दुनिया में तो दुआ करंदो पर आमना जो लाल मदीने जो मीर जने मुझा दोस्तों अम्मा आमना जे पतने मुबारक मा बाहर जो आयो मुझा दोस्तों महबूब जमदे सर सजदे में रखियो पर रब पाक महबूब के जो दुनिया में मोकलियो मदीने जे साईं सर सजदे में रखियो महबूब जी तस्बीह या हुई रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती मौला मुझी उम्मती तो के भारत आहे। एरो महबूब मिलियो जेको दुनिया में भी कम ईंदो सकरात
में भी कम ईंदो आहे, क़ब्र में भी कम ईंदो आहे, हशर में भी कम ईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, तकलीफ़ असांखे थींदी आहे, मुस्तफ़ा खां बर्दाश्त न थींदी आहे। ग़ुलामनि जो रुअण, उम्मतिन जो रुअण मुस्तफ़ा खां बर्दाश्त न थींदो आहे। अहिड़ो महिरबान नबी मिलियो आहे, चो सुभान अल्लाह। रवायत में ईंदो आहे, मूंखे ॿुधायो त मुस्तफ़ा असांजे मथां का तकलीफ़ अचे, को दुख न मन अचे त मुस्तफ़ा खां बर्दाश्त। हदीस पाक में आयो आहे, महबूब जो ग़ुलाम आहे साहबी रसूल हज़रत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॼाणे मुस्तफ़ा जी दरबार में आयो त अखियुनि मां ज़ारो कतार नीर पे वाया, रुनो वेठे। मदीने जो साईं जो आयो, सुभान अल्लाह। आमना जी लाल फरमायो, आए सौबान ई उहो दर्राज तारू मंदल भी खिलंदा वीदान तू रोई पियो। ये वो दर है यहाँ अपनों का क्या कहना, ये वो दर है यहाँ पर अपनों का क्या कहना। अरे यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते, अरे यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते। मदीने जे मीर फरमायो, ऐ सुभान छाजे ला तो रोई, केड़ो दुखा केड़ो नमरा। मुझा दोस्तो हज़रत सुभान रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे मीर जी दरबार में तो अर्ज करे, ऐ मुझा महबूब फिदाक उम्मी व अब्बी, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, तुझे नाले जे मथा मुझा माफी कुर्बान वजन। ऐ मुझा महबूब अज मां हिकड़ी गाल सोचिया, उन गाल मुखे रुआरे विधो आहे, ॾाढो परेशान कयो आहे, ॾाढो बेचैन कयो आहे, ॾाढो बेआराम कयो आहे। मदीने जे मीर फरमायो, ऐ मुझा गुलाम, मां अल्लाह जो नबी आया, रहमत वारो नबी आया, मां मुस्तफ़ा जे रहमत जा दरवाजा खुलल। ही वो दर्रा जिता रुमंदल भी खिलंदा वीदार, तू छाजे ला थो रोई, केड़ी घरती आ केड़ो दुखा। मुझा दोस्तो हज़रत सुभान तो अर्ज करे, ऐ मुझा महबूब अज मूं इहा गाल सोचिया त हिन दुनिया में हर वक्त तो मुस्तफ़ा जो दीदार कंदा हो, तुझो चेहरो ॾिसंदा हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ग़ुलाम मुझे महबूब जो चेहरो न ॾिसन, दीदार न कन त राहत न अचे, चैन न अचे, करार न अचे। मुझा दोस्तो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम हर वक्त मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ मुश्ताक़ हूंदा हुआ, दीवाना हूंदा हुआ। हिकिड़ो ॾींहुं आ दीदार न कन त चैन आराम फिटी वञे, करार फिटी वञे, खाधो पीतो मोह न लॻे। मुंहिंजा दोस्तो वरी सुभान अल्लाह, मुंहिंजे महबूब खे रब हुस्न भी त अहिड़ो ॾिनो आहे, शान भी त अहिड़ो ॾिनो आहे, जो सिंध जो शहज़ादो लालो लाल लतीफ़ तो फरमाए त सूरत साहुण जाम जी जे ॾिसो सबोई त सुख थी सुमो की न की वर पासो ॾेई, पोइ मूंखां अॻे खिड़ो सभु घड़ा। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न जो बयान फरमायो, वद्दुहा वल्लैली इज़ा सजा। ऐ मुंहिंजा महबूब तुझे चमकाट ॾियण वारे चेहरे जो कसम, वद्दुहा वारे चेहरे जो कसम। ऐ मुंहिंजा महबूब रात जॾहिं थींदी आहे, रात जा कारा कारा जेके कन थींदा आहिनि, उन्हनि कननि जहिड़े तुंहिंजे ज़ुल्फनि जो कसम आहे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह पाक मुंहिंजे महबूब खे हुस्न भी त एॾो ॾिनो आहे, शान भी त एॾो ॾिनो आहे, जो दोस्तो साहबा त साहबा दीवाना हुआ, पर दुश्मन ईंदा हुआ, गैर ईंदा हुआ, उहे भी महबूब जे कदमनि में किरी पवंदा हुआ। तुंहिंजे ज़ुल्फ जे बंद कमंद विधा, तुंहिंजे ज़ुल्फ जे बंद कमंद विधा, हैरान थिया लख मान रगो कई मस्त थिया, मजज़ूब बणिया कई मस्त थिया, मजज़ूब बणिया मस्तान हज़ारी मान रगो तुंहिंजे ज़ुल्फ
रेनाने दीद खरीद गया ओ सुल्तान हजारी मान रगो तुझे जुल्फा जबंद एड़ो अल्लाह पाक वञ महबूब के हुस्न महबूब जो गुलाम सहाबी रसूलुल्लाह जलीलुल कदर सहाबिया हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त हिकड़े ॾियारे मां मुस्तफा सां गॾु हुयसि 14 जी रात मां मदीने वारे साईं सां गॾु वेठो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो कंध मुबारक सर मुबारक सुभान अल्लाह मुझे गोॾे ते रखियो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आराम फरमान लगा चंड चोरी जो चमकी रहो हो रात जो टाइम हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए तजमु ख्याल कयो त मां ॾिसां चंड में भी ॾिसां मुस्तफा जे चेहरे के भी ॾिसां त ज्यादा हसीन केरा हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए मां कदे वदुहा वारे चेहरे में तो न्यारा कदे चंड में तो न्यारा कदे वल्लैल वारे जुल्फन में तो न्यारा कदे चंड दे तो न्यारा कदे यासीन वारे गंदन में तो न्यारा कदे चंड में तो न्यारा कदे माज़ागल बसर वारी अखिन में तो न्यारा कदे चंड में तो न्यारा कदे मुज़म्मिल या अय्युहल मुज़म्मिल वारी कमली में तो न्यारा कदे या अय्युहल मुदस्सिर वारी चादर में तो न्यारा कदे चंड में तो न्यारा हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु पान न्यारी दे फैसलो कई चवे तो मुके उन रब जलील जो कसम मां जे दस्ते कुदरत में मुझी जाना मां कसम खणी तो चवा त चंड छा मुझो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमन जे मथा एड़ा हजार चंड कुर्बान करे छड़िया पान चंड में न्यारे मुखातिब थी करे तो चवे जी संद जे शहजादे लालू लाल लतीफ फरमायो त चंड चवाई सच जे मथी मूर न भाई कदी उभरी थोरड़ो कदी उभरी गच जेको मोह में मरने मच यो पदम पिरिया जे पेर जो चंड तुझी जात मां पाया मूर न प्रिय से चंड तुझी जात मां पाया मूर न प्रिय से तू अछो मझरात मुझो सजण सदाई सोझरो जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मुझो महबूब कई हिस्सा चंड का ज्यादा हो जिन नूर निठो निकाब मझा उवे की नरुआने उठी ख्वाब मझा है जिन नूर निठो निकाब मझा उवे छो नरुआने उठी ख्वाब मझा कई दर सब है बाब मझा दही दर सब्र है जे बाब मझा ओ दरबान हजारे मान रगो तुझो हुस्न हबीब अजीब दिसी ओ हैरान थिया लख मान रगो एरो मुझे महबूब जो हुस्न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह हुस्न ॾिनो हो यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं 61 साली पइजी वेंदी हुई ॾुखार अची वेंदो हो माण्हू अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदा हुआ ऐं असांजा मौला परवरदिगार केतिरो अरसो थी वियो आहे बरसात नसीब से धान था फुटन माल वछा उन मरिया मौला बरसात वसा अल्लाह से जिब्राइल अलैहिस्सलाम के फरमाए तो जिब्राइल वञ मुझे प्यारे यूसुफ के चओ मां तो केॾो हुस्न ॾिनो आहे तू वञ तुंहिंजा उम्मती बुखिया उञा 61 साली में तड़पी रहिया तो उन्हनि जे साम्हूं बि चेहरे तां थोरो पर्दो हटा वो यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे चेहरे अवा तवजा हेॾा चेहरे तां पर्दो हटाईंदो हो त 40 ॾींहं 40 रातियूं उन्हनि माण्हुनि खे खाधो पीतो यादि
एरो अल्लाह से यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न पर यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न के ॾिसी औरतन पंहिंजा हथ कटे छॾिया मुस्तफा जे हुस्न के ॾिसी कईन मर्दन पंहिंजा सर कटाए कईन आशिकन पंहिंजा सर कलम सलात सगोरी पर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना शफीना नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि आशिक शायर शादो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे बीबी जुलेखा जे मोहम्मद दिसे हा त यूसुफ पुठा वरी कोन वने हा यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न अल्लाह से ॾिनो और मुझे महबूब हुस्न जो पैकर हो यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न भी मुझे महबूब जे तरफ मिलियो। अरे बीबी जुलेखा जे मोहम्मद दिसे हा त यूसुफ पुठा वरी कोन वने हा इहो यूसुफ किथे ऐं किन आने किथे इहो यूसुफ किथे ऐं किन आने किथे ओ आए आशिक खुद सुभान मथे मुझे मोहम्मद जो अन्ना शान मथे मुझे मोहम्मद जो अन्ना शान मथे ओ आए आशिक खुद सुभान मथे मुझे मोहम्मद जो अरे ये सुहिणी जे मोहम्मद से हा तमी हर मिहर वरी कौन करे हा अरे ये सुहिणी जे मोहम्मद से हा दादा मिहर वरी कौन करे हा यो साहुर किथे है सुल्तान किथे यो साहुर किथे है सुल्तान किथे ओ है आशिक खुद सुभान मथे मुझे मोहम्मद जो अरे यो मजनू जे मोहम्मद से हा दादा लैला पुठा वरी कोन रुले हा ये मजनू हजरत इमाम हसन रजी अल्लाह ताला अन्हु जे दौर जो अमीर माविया रजी अल्लाह ताला अन्हु जे विसाल का बाद हाने ये सिचुएशन हली पे त अमीरुल मोमिनीन के बनायो वने त मजनू एकड़े ॾियारे रोड ते आयो बे हिकड़ी किताब में पढ़ियो त हज़रत इमाम हसन के मिलियो इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु मजने का पूछो त मजन तुम भला बुधा अमीरुल मोमिनीन के बनायो वने हां त मजने खिली अर्ज कयो त साईं क़िबला जे करे मुजी लैला के बनायो त ॾाढी सुठी ॻाल्हि सुभान अल्लाह मोहब्बत भी न लैला सां पर कसम खुदा जो जे इहो मजनू मोहम्मद से हा त लैला लैला वरी कौन करे हा इहो मजनू किथे ऐं मस्तान किथे इहो मजनू किथे ऐं मस्तान किथे ओ आए आशिक खुद सुभान मथे मुझे मोहम्मद जो एलो अल्लाह से पंहिंजे महबूबा के हुस्न ॾिनो मुंहिंजो महबूब हुस्न जो पैकर जो साहबा इकराम हिकड़े ॾियारे मुस्तफा के न ॾिसनि त चैन करार फिटी वञे हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ारो कतार रोए वेठो मदीने जे मीर फरमायो ऐ सोबान छा जे ला थो रोई केड़ी गर्दी आ केड़ो फिकर केड़ो गम्मा अल्लाहु अकबर अर्ज़ करे महबूबा
अजी हिकड़ी गाल मुखे रुआरे विधो आ मां सोचो त हिन दुनिया में हर वक्त हर लम्हा हर घड़ी तो मुस्तफा जो दीदार थींदो आ। ऐ महबूबा जे कदे तोखे न ॾिसूं त चैन आराम करार फिटी वेंदो आ। मदीने जा साईं अॼु मूं इहा ॻाल्हि सोची आ त सुभाणे क़यामत जो ॾियारो थींदो। नबियुनि जा मक़ाम अलॻि हूंदा, शहीदनि जा मक़ाम अलॻि हूंदा, वलीन जा मक़ाम अलॻि हूंदा, सहाबनि जा मक़ाम अलॻि हूंदा, उलमा जा मक़ाम अलॻि हूंदा। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मर्तबो मंज़िल मक़ाम हूंदो। ऐं महबूबा तुंहिंजो त शान ई आला हूंदो, निरालो शान हूंदो, तुंहिंजो मक़ाम अलॻि हूंदो मुस्तफ़ा। उते अवां जो दीदार थींदो अलाए न। महबूब जो ग़ुलाम रोए वेठो, महबूब जे ग़ुलाम जो रोअण महबूब खां त बर्दाश्त न थींदो, पर ख़ुदा खां बि बर्दाश्त न थींदो। जो मदीने जे साईं जो फरमान आहे, मुंहिंजो उम्मती दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजे उनखे कंडो लॻंदो आहे, पेर में तकलीफ़ थींदी आहे, दर्द मां मुस्तफ़ा खे मदीने में महसूस थींदी। एॾो शफ़ीक़ रहमत वारो नबी मिलियो। मुंहिंजा दोस्तो, मुस्तफ़ा खां त ग़ुलामनि जो रोअण बर्दाश्त न थींदो, पर जिन जी मोहबत मुस्तफ़ा सां आहे उन्हनि जो रोअण ख़ुदा खां बि बर्दाश्त न थींदो। महबूब जो ग़ुलाम रोए वेठो। हज़रत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा जे दरबार में वेठो, अखियुनि मां नीर पियो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात ॾिठो त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम रोए। महबूब जो ग़ुलाम रोए, रब खां बि बर्दाश्त न थी। अल्लाह से फौरन जिब्राइल खे हुकुम कयो, जिब्राइल जल्द कर, देर न कर। मुझे महबूब जी दरबार, मुझे महबूब जो आशिक रोई रहियो आहे, जल्द कर ही मूं रब जो क़ुरान खणी वञ। वञ मुझे महबूब जे ग़ुलाम खे ख़ुशख़बरी ॾे, मुझे महबूब खे ॿुधा त महबूब ही क़ुरान पढ़ी हिननि खे ॿुधा, हिननि खे ख़ुशख़बरी ॾे, हिननि खे दिलासो दिलबरी ॾे। अञा सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब जी दरबार में वेठो आहे। अल्लाह जो नूरी मलाइक जिब्राइल अमीन अल्लाह जो क़ुरान खणी आयो। अल्लाह जे तरफ़ खां क़ुरान खणी आयो आहे। सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा रोए वेठो। जिब्राइल अमीन आयो, अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह, सलाम कयाई। मदीने जे मीर जी खिदमत में अर्ज कयाई, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अल्लाह पाक ही कुरान मोकलियो आहे त मई युती इल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफीका। जिब्राइल अर्ज कयो, सुना महबूब रब ही कुरान मोकलियो आहे। ये कुरान पढ़ी तुझे गुलामन के ॿुधा त मई योती इल्लाह व रसूल, जी अल्लाह अल्लाह जे महबूब सां मोहब्बत इताअत कर। मई योती इल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु, सुभाणे उहे उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा जिन जे मथां अल्लाह जी इनाम, नबियनि सां गॾु हूंदा, शहीदनि सां गॾु हूंदा, सालिहीन सां गॾु। हसून उलाइक रफीका, उनखे सुहिणा दोस्त मिलंदा। महबूब तुंहिंजे ग़ुलाम खे ॿुधा त जीअं हिते तूं मां मुस्तफ़ा जी दरबार में सुभाणे क़यामत जे ॾींहुं मूं सां गॾु। मदीने जे साईं फरमायो, अल मरउ मअ मन अहब, जेको दुनिया में जंहिंसां मोहबत कंदो आहे सुभाणे क़यामत वारी ॾियारे उन सां गॾु हूंदो जन्नत में। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अवां ऐं असां ई मोहबत जो इज़हार कयो, अवां मोहबत जो इज़हार कयो, मुस्तफ़ा जो मिलाद कयो, इहो बि मोहबत जो सबूत आहे, इश्क जो सबूत। क़यामत जे ॾींहुं महफ़िल ज़रूर रंग लाईंदी इंशाअल्लाह। मुंहिंजा दोस्तो, इसाले सवाब जो भी प्रोग्राम, मुझो हबीब
रहमत वारो नबी शफीक नबी जे महबूब खां असांजी तकलीफ़ दुख रोअण बर्दाश्त न थींदो आहे अहिड़ो महबूब मिलियो आहे जो मुंहिंजा दोस्तो सकरात में भी कम अचे कब्र में भी कम अचे त हशर में भी कम अचे सकरात वेले सदका जेको आशिक़ हूंदो आहे उनखे मदीने जो साईं दीदार कराईंदो गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि ताला फरमायो सुभान गुलाम नबी मैसर जे विसाल जो वक्त करीब आयो ते महबूब के सदड़ा कयई मुंहिंजा दोस्तो आलम सगोरा चवन था त मदीने जे साईं दीदार कराइस असां जो अकीदो आहे मोमिन जॾहिं मरंदो आहे त महबूब कब्र में ईंदो आहे हशर में भी महबूब जो आसरो आहे मुंहिंजा दोस्तो सकरात वेले दुख में तकलीफ़ में मदीने जे साईं के सद कर दाखिल सां अब आहे न गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि ताला जॾहिं आख़िरी घड़ियूं आयो उन वक़्तु रसूलुल्लाह खे सॾ कयाई मूं ते बि महिरबानी सॾ खां सिवा करे वञ माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञ ते बि महिरबानी आया तबीब काफ़ी पर मिली कान माफ़ी तूं शाफ़ शाफ़ी शफ़ में शिफ़ा करे वञ मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी सॾ खां सिवा करे वञ मौला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि महिरबानी तो इंतजार कयां मां दीदार थे त दम ॾियां सुभान अल्लाह आशिक़ जेके हूंदा आहिनि उहे तरब में हूंदा कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे जो को मोमिन नेक सालेबानो हूंदो आहे तव्हां ॾिसंदा त सकरात में पर हक़ीक़त में उनजी सकरात न हूंदी आहे तोखे मूंखे ॾिसण में सकरात ईंदी आहे पर उन्हनि खे कंहिंजे अचण जो इंतज़ार हूंदो महबूब जे अचण जो इंतज़ार हूंदो आहे जी साईं मोहम्मद हाशिम लहर फरमायो मोहब्बत में लाभ का मोला गई मारी मता मोहब्बत में लाभ का मोला गई मारी मता यार जे दीदार खातिर मातम जनू जो बता है दोस्त जे अला मोहब्बत में लाभ का मोला गई मारी मता सलाह सबरी पढ़ो اللهم صل على سيدنا مولانا شفينا نبينا محمد وعلى آله وسلم गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि ताला फरमायो तो इंतजार कयां मां दीदार थे त दम ॾियां प्यालो मौत जो पिया दर ते दुआ करे वञ मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी सदका सिवा करे वञ माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि महिरबानी सुभान अल्लाह आशिक़ रहियो रड़िया हाणे आख़िरी घड़िया आशिक़ रहियो रड़िया हाणे आख़िरी घड़िया अल्लाह लग लड़िया हाफ़िज़ खुदा करे वञ मूं ते बि महिरबानी सॾ
सद कई तो मदीने जो अमीर अची वियो सुभान अल्लाह दीदार थियो रूह परवास थी महबूब सकरात वेले भी हामी थी पर जॾहिं मोमिन मुसलमान कब्र में वेंदो त मदीने जो अमीर कब्र में भी ईंदो आला हजरत अजीमुल बरकत शाह रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैहि ताला साईं जिन जो जॾहिं विसाल जो टाइम करीब आयो विसाल जो वक्त करीब आयो पंहिंजे शागिर्दन मौत कदन मुक्तदीन खे चयाई अबा जॾहिं मां विसाल करे वञा ज़ाहिरा गुसल ॾींदा कफन ॾींदा दफनाइण जे लाइ कब्रस्तान खणी हलंदा पर याद रखो मुंहिंजी क़ब्र एॾी वॾी खोट जो उथी बि सघां मुक्तदीन मौत कदन अर्ज कयो कि बिला दस्तूर यो हुंदो कब्र एडी वडी खोट भी जो मानो सुमी सके ऐ प्यारा असा जा उस्ताद मुर्शिद अवा जी कब्र एडी वडी छाजेला छा राजा आला हजरत फरमाए ऐ मुजा मुरीदो मुक्तदीयो मौत कदो शागिर्दो अवा के खबर रा जदे मोमिन मरदो त मदीने जो मीर कब्र में ईंदो वो महबूब मुझे कब्र में अचे मां सुतो पियो हो जा यो मुनासिब नथो लगे मदीने जो मीर मुझे कब्र में अचे मां उठी भी करे मुस्तफा जो इस्तकबाल कया सुभान अल्लाह महबूब अचे मां उठी भी करे इस्तकबाल कया कब्र में महबूब अचे तो मां महबूब जे कदमन में किरी पा मुनकर नकीर चवन है अहमद रजा खान उठी हिसाब किताब दे उनन के छा चवा सुभान अल्लाह सरकार जब कब्र में आए तो मैं पांव पर गिरूं सरकार जब कब्र में आए तो मैं पांव पर गिरूं गर मलाइक मुझसे कहे उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि आए फरिश्तो अब पाए मुस्तफा से मैं क्यों कि मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिल रुबा के वास्ते सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए हैदरी उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद मदीने जो मीर कब्र में अचे अबा फुकीदा भाई सुभान अल्लाह मोमिन आशिकों जी तड़प होंदी है ये चॉइस होंदी है तो मौत करे तो थी हाय दिल क्यों न हो मुज़तरब मौत के इंतजार में हाय रूह क्यों न हो मुज़तरब मौत के इंतजार में सुना है कि मोहम्मद मिलने आएंगे मजार में सुभान अल्लाह मदीने जो मीर कब्र में जे पूछा दी दो फिर तो मेरी कब्र में ओ हशर तक अनवार उतरते जाएंगे फिर तो मेरी कब्र में हशर तक अनवार उतरते जाएंगे जब आका मेरी कब्र में तशरीफ फरमाएंगे हाय हाय आज के छा चयो जोर सा सुभान अल्लाह सागद मुस्तफा जो सुभान अल्लाह अजीज करीब मिट माइट ये रिश्ता सब साथ आई महदूद हुआ साथ जो रिश्ता खत्म केर कोन चंदो अब्बा अदा बाप पुफी अम्मा चाची घरवारी न खड़ो मैयत हो गई पर यकीन हे जे करे लताड़े मण मिठी जा विझी करे हलिया विया त मदीने जो साईं वेठो आहे अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हबीब ईंदो मिट माइट छॾे दफन करे वापसि वञंदा त मदीने जो साईं ईंदो अजीज मूंखे दफन करे विया
ओ हलिया तमू वट हबीब ईंदो हिनन लताड़े फिटो कयो जे हिनन लताड़े फिटो कयो हुन ज़मू खयो ज़रूर ईंदो अरे हुन ज़मू खयो ज़रूर ईंदो मदीने जो साईं ईंदो पप्पा छा चवंदासीं तुझे हूंदे बि मां हिकिड़ो हुजां मिठ पूरे वञन पोइ पहुचजा वो साईं मूंखे अमलन जो कोन्हे आसरो मिठ पूरे वञन पोइ पहुचजा मिठ पूरे वञन पोइ पहुचजा वो साईं मूंखे अमलन जो कोन्हे आसरो ओ जैसी पुछाणो थी वञे ओ जैसी पुछाणो थी वञे देसी कलाक पर तरस जा आका देसी कलाक पर तरस जा वो साईं मूंखे अमलन जो कोन्हे आसरो वो साईं मूंखे अमलन जो कोन्हे परवसो ओ पाए जहन्नम जी मथा पाए जहन्नम जी मथा राणा रहमत जी बूंद थी बरस जा राणा रहमत जी बूंद थी बरस जा वो साईं मूंखे अमलन जो कोन्हे आसरो मदीने जो साईं वेठो आहे कब्र में भी मुस्तफ़ा कमी दो हशर में भी मुस्तफ़ा मुझा दोस्तों बुजुर्गो कब्र जो मंज़र ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे उन मंज़र खे यादि करियो जो कब्र असांखे ॾींहं में 2 मरतबा सॾे थी कम से कम असां ॾींहं में हिकिड़ो मरतबो कब्र खे यादि करियो बिटाए साईं फरमाईंदो आहे वॾा वण कारजा जिते नांग सुझन नीला उते अब्दुल लतीफ चए हिकु लिन कया हीला जिते कुड़मन कबीला उते रहबर रस जी राह में कब्र जे मंज़र खे यादि कयो मुंहिंजा दोस्तो मौत ते को भरोसो नाहे मौत कब्र ॾाढी ॾुखी चीज़ आहे नमाज़ पढ़ो ख़ुदा खे यादि करियो इश्क़ मुस्तफ़ा दिल में समायो मुंहिंजे महबूबनि जो फरमान अस्सलातु क़ुर्रतु ऐनी नमाज़ मुंहिंजी अखियुनि जी थधाम अस्सलातु इमादुद्दीन नमाज़ दीन जो खंबो आहे अस्सलातु मिराजुल मुमिनीन नमाज़ मोमिननि जो मिराज मदीने जे साईं फरमायो तो मुझे उम्मती जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे त मुंहिंजी अखियुनि खे थधाण मिले मुस्तफ़ा खे ख़ुशि करणो आहे राज़ी करणो आहे त नमाज़ अब उन महबूब जो असर आहे न कुझु त असां बि खणी वञूं न ईअं न थिए जो मुंहुं वेड़े मुअनि जी सुती सजे ओ हथा तो पई पो कचो करी थी केचन खे मदीने जो साईं ते वेठो आहे पर असां कुझु खणी हलूं हो त हलींदम पाण पर आऊं बि कुझु फेरी थियां मथां चवे बलोच त कमीनीअ मां कुझु न वरियो मुंहिंजा दोस्तो जिंदगी बेबका है फानी दुनिया है मौत ते को भरोसो ना है फरमायो कुल्लु मन अलैहा फान हर दुनिया ते जेका चीज आने की फना थी कुल्लु नफ्सिन जायकुल मौत हर नफ्स के मौत जो जायको चखण या अय्युहन नास इन्नका कादिहुन इला रब्बिका कद हनफ मुलाका ऐ इंसान उन दी के याद रखो जो हिकड़ी ॾियां मां की डोड़ी मां रब जी दरबार में अचूं मां रब सां मुलाकात करनी आ अबा रब सां मुलाकात करनी आ असां दुनिया में के वडेरे सां के मिनिस्टर सां मिलण वेंदा आहियूं सुठा कपड़ा तेल